नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गडाफ सिंध जी वैधानियत ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि ख़िलाफ़ भरपूर जवाब ॾियण 17 नवंबर ते कराची में पैगाम सिंध माह जे कामयाबी लाइ जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻुवाणी में जस्कम मरकज़ी क़यादत सीनियर वाइस चेयरमैन अमजद खान मैसर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम, कल्चर सेक्रेटरी ॾाॾो अज़हर सूमरो सां गॾु कराची ओलह ज़िले जे जमाली पुल, ठारू, मेंगल, फ़कीरा, स्टाफ, जमाली ॻोठ, अब्दुल रहीम ॻोठ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ॻोठनि जो दौरो। इन मौक़े ते जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी ख़िताब कंदे चयो त कराची सिंध जो तारीख़ी तख़्तगाह आहे। कराची जे इंच इंच जा वारिस असां सिंधी आहियूं। कराची खे धार करण जूं समूरियूं साज़िशूं क़ौमी ॿधी ऐं ताक़त सां नाकाम कंदासीं। जंहिं सिलसिले में पैगाम सिंध माह जी तव्हां वटि दावत खणी आया आहियूं। अचो त 17 नवंबर ते कराची प्रेस क्लब अॻियां पंहिंजे इंटरनेशनल शहर कराची जी मालिकी कयूं। इन मौक़े ते जसाफ अॻवान यारवर मैसर, जस्कम अॻवान अज़हर बिरोई, आमिर महसर, अनवर जमाली, अब्बास इख्तियार खोसो, अली रज़ा खोखर, मुमताज़ खोखर ऐं ॿिया अॻवान समेत हज़ारे माण्हू मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।